الغر المحجلين سيد الثقلين ومولى الثقلين حبيبنا وطبيبنا ونور قلوبنا سيدنا محمد صلى الله عليه وسلم وعلى آله وأصحابه وأزواجه وعترته وعلماء أمته وصلحاء ملته والناس أجمعين. أما بعد فأعوذ بالله من الشيطان اللعين الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. سبحان الذي أسرى بعبده ليلا من المسجد الحرام إلى المسجد الأقصى الذي باركنا حوله لنريه من آياتنا. صدق الله مولانا العلي العظيم. महबूब मुझो पाक महबूब मुझो पाक साहिब लकब लौलाक पोतो मथे अफलाक बलगल उला बिकमाली. जंहिंजी झलक मोया मुल्क जंहिंजी झलक मोया मुल्क फर्शो फलक जिन्नो मलक मुश्ताक आसारी खलक कशफत दुजा बिजमाली. सूरत जहीं जी पे मिसाल सीरत समूरी बाकमाल खालिक बनायुस खुश खिसाल हसनत जमीओ खिसाली. सलवात सारी नूरवा कंदी दर्द दुख सब दूरवा ही दिलवरन दस्तूरवा सल्लु अलैहि वालिही. सब गजी चौरायो सल्लल्लाहु अलैका या दोस्तों, बुजुर्गों, अजीजों, भाइरों, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जा अणगणिया एहसान जे हिन पंहिंजे पाक भलारे घर में शरीक कयो आ, जमा कयो आ. अल्लाह जा एहसान आहिनि जो असांखे मदीने वारे साईं जे ज़िक्र ॿुधण ऐं ॿुधाइण जे लाइ मुंतखिब फरमायो अथई. दोस्तान मोहतरम, हिन महफ़िल जो मुनअक़िद करण जो मक़सद मुझे मुर्शिदन करीमन जो प्यारो खलीफ़ो फ़कीर मोहम्मद हुसैन अल्लाह ताला उन जा दरजात बुलंद फरमाए. चओ अल्लाह उन जी क़ब्र खे नूर वारो बणाए. अल्लाह उन्हें के कब्र में आला का आला मकाम अता फरमाए. उन्हें के मुझा मुर्शिद करीम फरमाईंदा त तू जेरे जन्नत आई. वो मशहूर बिन नाले सां थी जेरे जन्नत. पाण
साले हुयो, सदोरो हुयो, नेक हुयो, भलारो हुयो। हर वक्त हथ में तस्बीह हुंदी हुयुसि। जेको मुंहुं ॾिठो दुरूद सां ज़ुबान खे आलो रखंदो हुयो। मरी कब्र में पयो त पोयां औलाद वाला साले सदोरो बणाए ॾिनुसि। हर कंहिंजो औलाद ईअं नाहे जीअं मोहम्मद हुसैन जो औलाद आहे, जहिड़ो आसिफ भलारो, जहिड़ो मुमताज़ सुठो, जहिड़ो तारिक सुहिणो त जहिड़ो इम्तियाज़ भलो। अलाह कंदो त हड़ई ॿाहिरि ख़ुशि हूंदा जो अबे खे यादि कनि था। पीउ जी वफ़ात खां बाद में पीउ जी दुआ घुरण, उनखे यादि करण बि साले औलाद जो कमु आहे। अलाह कंदो त असांजो औलाद भला साले सदोरो बणाए। प्यारा भाइरो, ई साले सवाब जी महफ़िल आहे ऐं हिन महफ़िल जो मूंखे जेको उनवान ॾिनो अथनि उहो मदीने वारे साईं जो मेराज ॾिनो। महीनो आहे महबूब जे मेराज जो ऐं दिलि बि चवे थी त महबूब जो मेराज ॿुधायां। छा चओ, ॿुधंदो वले न? सी आहे, को मसलो न आहे, सी ईंदा वेंदा, पर महबूब जो शौक़ ज़ौक़ बरक़रार हुजे। पुट, महबूबन करीमन जो मेराज दुनिया जो वाहिद सफ़र अहिड़ो आहे जेको काइनात सॼीअ में सभ खां वॾो सफ़र आहे। दुनिया में को अहिड़ो सयाह नाहे, को अहिड़ो इंसान घुमण वारो नाहे जहिड़ो मदीने वारो साईं सयाह वारो। सयाह माना घुमण वारो, मुल्क ॾिसण वारो। मदीने वारो साईं अहिड़ो त दुनिया खे घुमियो जो दुनिया त दुनिया, पर आसमान, जन्नत, दोज़ख हिननि अखियुनि सां ॾिसी आहे। सुभान अल्लाह। ऐं इहो सभु कुझु थियो रात जे थोरड़े हिस्से में। रात जे थोरड़े हिस्से में हिस्सो बि कीअं जो मदीने वारे साईं फरमायो त वुज़ूअ जो पाणी कयमि, उहो हेठि वयो पे, वयो ई पे त मां मोटी आयुसि। ज़मानो वक़्तु असां वटि 12 कलाकनि जो ॾींहुं आहे, 12 कलाक जी रात आहे, पर साइंसदान अॼुकल्ह जा जिन थ्योरी पेश कई आहे त जेकॾहिं को माण्हू तेज़ रफ़्तार सां वञे, हिकिड़ो माण्हू बीठल आहे ऐं ॿियो तेज़ रफ़्तार सां वञे थो 100 जी स्पीड सां, जेको वक़्तु बीठल लाइ हूंदो उहो वञण वारे जे लाइ न हूंदो। उहो हुन जे लाइ तेज़ हूंदो, घटि हूंदो, हिन जे लाइ वधीक हूंदो। महबूब जेॾी महिल रवाना थिया त दुनिया वारनि जे लाइ वक़्तु बीही वियो, ज़मानो रुकिजी वियो, साल, महीना, सेकंड, कलाक सभु रुकिजी विया। मदीने वारे साईं जे लाइ अल्लाह ज़माने खे, वक़्त खे वसीउ बणाए छॾियो। वसीउ अहिड़ो जो रात जे थोरड़े हिस्से में मक्के खां निकिता मस्जिद अक्सा ताईं, मस्जिद अक्सा खां निकिता पूरी ज़मीन ताईं, पूरी ज़मीन खां पोइ मस्जिद अक्सा खां मथे हलिया, पहिरियों आसमान, ॿियो आसमान, टियों आसमान, 7 आसमाननि खे लताड़े सिदरतुल मुंतहा, सिदरतुल मुंतहा खे लताड़े अॻियां महबूब विया, इन जॻह ते पहुता जिते रब फरमायो सुम्म दना फतदल्ला। महबूब तू मुझे भाकुरन में अची वञ। सुभान अल्लाह। वक्त जो जोड़ींदड़ रब पाण पियो घुराए पंहिंजे महबूब खे। सदाईं तव्हां बुज़ुर्गनि खां मेराज जूं ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि, पर अॼु नए तरह सां तव्हांखे नए अंदाज़ में मेराज ॿुधाइण थो चाहियां। नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं आहिनि, तव्हांखे सम्झाइण थो चाहियां। सम्झंदो? दिल दिमाग़ हाज़िर कयो, मां तव्हांखे ॾाढी सुहिणे अंदाज़ सां सम्झायो। सुभान अल्लाह। रब करीम फरमायो सुबहानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैला। सुबहान
सुभान अल्लाह पाका उहा ज़ात जेका वठी वई पंहिंजे ख़ास बाने के रात जे थोड़े हिस्से में मस्जिद हराम का मस्जिद अक़सा ताईं। सुभान अल्लाह। पुट हजरत ख्वाजा गरीब नवाज साईं जो फरमान आ त मदीने वाले साईं जो सफर 3 मरहलन में थियो। मेराज जो सफर हिकड़ो ज़मीन खां ज़मीन ताईं पूरी ज़मीन के महबूबन हिनन अखियुन सां ॾिठो, हिनन कनन सां ॿुधो, हिनन हथन सां छुयो। इहो सॼो सैर जेको थियो इहो सैर सॾबो असरा। छा सॾबो? असरा। ऐं ॿियो मस्जिद अक़सा खां बैतुल मामूर बैतुल इज़्ज़त मलाइकन जे काबे खां वींदे सिदरतुल मुंतहा जेमल इते महबूब पहुता इनखे सॾबो मेराज। सिदरतुल मुंतहा जे वण खां जेमल रब जो हबीब अॻियां टपियो हिनन अखियुनि सां वञी पंहिंजे मालिक जो दीदार कयईं, पंहिंजे मालिक जा हकीकी जलवा ॾिठईं। इनखे सॾबो एराज। अलिफ ऐन रे एराज। समझ में आयो? महबूब जो सफर 3 मरहलन में आ। पहिरियों मरहलो ज़मीन खां ज़मीन ताईं। जेकॾहिं को चवे मदीने वारे साईं सफ़र न कयो मेराज न थियो उन क़ुरान जो इनकार कयो। छाजे लाइ जो रब करीम फरमायो सुब्हानल्लज़ी असरा। मदीने वारे साईं के रब पाण मेराज करायो, पाण सफर करायो। मेराज बाद में गाल कयईं, जिक्र महबूब जे सफर जो बाद में कयईं। अव्वल रब फरमायो सुभान पाका उहा ज़ात जेका पंहिंजे बाने के थी वठी वञे। मतां को चवे त हे सफर कीअं थियो, हे सफर कीअं वियो। महबूब रात जे थोड़े हिस्से में अर्श ॾिसी, रब ॾिसी, जन्नत ॾिसी, जहन्नम जा जलवा ॾिसी, जन्नत जा बेहतन जा हुरुन कसूरन जा अहवाल पसी महबूब मोटी आया। रात जो थोड़ो हिस्सो गुज़रियो, दर जी कुंडी लुडी पे कीअं थो थी सघे। रब फरमायो इहो सभु ईअं थो थी सघे जो मेराज कराइण वारो मां अल्लाह पाण आहियां। मां अल्लाह उहो रब आहियां, मां करीम उहो मालिक आहियां जेको अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन जहानन जो मालिक मां अल्लाह आहियां। सुभान अल्लाह। पूरी कायनात जे अंदर जो कुछ आहे समूरन जो खालिक राज़िक ॾियण वारो संभाल लहण वारो मां अल्लाह हिकु आहियां। सुभान अल्लाह। जेकर इन सॼे कायनात खे मां अल्लाह हलाए थो सघां त पंहिंजे नबीअ खे बि वठी वञी सघां। तो इहो एतिराज़ न कजो, महबूब जे सफ़र ते नुक्तचीनी न कजो, मुंहिंजे महबूब जे मेराज ते आङुर न खणजो। छाजे लाइ जो इहो ॿियो को सफ़र कराइण वारो नाहे। महबूब पाण नथा सफ़र कनि, इहो सफ़र कराइण वारो मां अल्लाह पाण आहियां। रब जे अॻियां इहो सफ़र ईअं आ जो मां जॾहिं बि कंहिं शइ जो इरादो कंदो आहियां चवंदो आहियां कुन थी पवंदो आहे। सुभान अल्लाह। ॻाल्हि सम्झ में आई? इहो कीअं थो थी सघे, केरु थो वठी वञी सघे? पुट जंहिं रब तोखे ख़ल्क़ उहो महबूब खे वठी वञी सघे। ॻाल्हि सम्झ में आयो? इन ते एतिराज़ न थियो। हाणे हलो महबूब करीम जेॾी महिल हलिया मक्के खां निकिता त मदीने वारे साईं खे रब
सवारी अता कई। सुभान अल्लाह। पुट गाल समझण जी मेराज छाजे ला थियो तो गाल समझो। दिमाग मुडे कयो, दिल भी मुडे कयो। ये जिस्म खणी आया न तीअं सॼो जिस्म हाज़िर कयो। सुभान अल्लाह। मदीने वारा साईं मेराज जंहिं साल कयन उहो सन 11 हिजरी हुयो। यारी महबूबन करीम जे नबूवत जो 11 साल हुयो। सन न बल्कि महबूबन करीम जे नबूवत जो 11 साल हुयो। जेमल मदीने वारे साईं ऐलान नबूवत कयो ठीक 11 सालन खां पोइ मदीने वारे साईं के रब अर्शन जो दीदार करायो। इन जे विच में छा थियो जो मक्के वारा महबूब जा मुखालिफ थी पिया। जेके मदीने वारे साईं के चवंदा तू अमीन आहीं, तू सादिक आहीं, तू सच्चो आहीं, पंहिंजूं अमानतूं मुस्तफा वटि रखंदा हुया। मदीने वारे साईं जी वाखाण कंदा हुया। जेॾीमहिल महबूबन ऐलान नबूवत कयो सभु दुश्मन थी पिया, मुखालिफ थी आलिया। उहो वक़्तु अहिड़ो आयो जो मदीने वारे साईं खे कंहिं पत्थर हया, के इज़ाव ॾिना, के महबूबन करीमन जे सजदे वारी हालत में उठ जो ओझ महबूब जे मथा अचे रखियो। कलमो त न पढ़ियन बल्कि महबूबन करीमन के ईज़ायो वियो। जेमल महबूब करीम मक्के खां ताइफ वया हुया त ताइफ वारन मुंहिंजे महबूबन के पत्थर हया, ईज़ाव ॾिनो। एड़ो ईज़ाव ॾिनो जो जुती मुबारक रत में रंगीन थी वई। मदीने वारे साईं खे तकलीफ़ूं ॾिनियूं वयूं एसी ताईं जो महबूबन करीमन खां मक्के जी नेशनलिटी सोली सिंधीअ में शहरियत खसे वरतन। मदीने वारे साईं सां सोशल बाइकाट कयन। पूरे मक्के वारा मुंहिंजे महबूब सां को ॻाल्हाईंदो न हुयो। महबूब जे खानदान वारन के का शइ फरोख्त करे न ॾींदा हुआ, का बि शइ महबूबन करीमन खे न ॾींदा हुआ। भली पैसा ॾियनि, पंहिंजे तरफ़ां दौलत ॾियनि, पर मुल्ह में बि का चीज़ न ॾींदा हुया। महबूबन करीमन खे शोबे अबी तालिब हिकिड़ा ॿ जबल आहे उन जे विच में हिकिड़ी जगह उनके सॾींदा शोबे अबी तालिब, उन में अंदर कैद करे छॾियो। को ॻाल्हाइण वारो न हो, को ॿुधण वारो न हो। महबूबन करीम जे खानदान वारा था चवनि त इन दौर में असां वणनि जा पत्ता खाईंदासीं, वणनि जा पन खाईंदा हुयासीं। अन्न जे लाइ पैसा खणी ईंदासीं त केरु अन्न न ॾींदो हो। बाज़ार में वेंदासीं, को मुल्ह ते का शइ वठी अचूं, को ॾियण जे लाइ तयारु न हूंदो। कंहिंखे सलाम कंदा हुयासीं, सलाम जो जवाब न ॾींदो हो। समूरो मक्को महबूब जो दुश्मन थी पियो। मक्के वारनि महबूबन खे ईज़ाव ॾिना। जेॾीमहिल सन 11 हिजरी थियो, मदीने वारे साईं जो चाचो हज़रत सैयदना अबू तालिब वफ़ात करे वियो। इन साल में मदीने वारे साईं जी घरवारी हजरत सैयदा खदीजतुल कुबरा वफात फरमाए वई। इन साल के महबूबन करीमन फरमायो आमुल हुज़्न माना दुख वारो साल। जेमल दुखन पंहिंजो उरूज ॾेखारियो, दुखन तकलीफ़ुन ईज़ावन दिल झोरे विधी हुई, तकलीफ़ुन जा अंबार किरिया हुया। उन घड़ी इन लम्हे जेमल हर तरफ खां दुख आया, दर्द आया, तकलीफ़ूं आयूं, इन महिल मदीने वारे साईं जे रब पंहिंजे रहमत जा दर खोलिया, पंहिंजे दीदार जा दर खोलिया। रब करीम फरमायो ओ मुंहिंजा महबूब दुनिया वारा मोह मटन त भली मटन, तो मोहम्मद अमीर जो रखवालो मां अल्लाह आया। दिलगीर न थी ए महबूब दुखारो न थी। अज अर्शन ते हबीबे खुदा संभरण वारी कयो। अज अर्शन ते हबीबे खुदा संभरण वारी कयो, संभरण वारी कयो, सोहणा त्यारी कयो, संभरण वारी कयो। सुभान
दुनिया वारन दुख दिना, दुनिया वारन ईज़ाव दिना, हिन पासे दुनिया वारन जे ईज़ावन जी इंतहा थी वई। ओदा रब करीम पंहिंजा जलवा बेहिजाब खोले पंहिंजे नबीअ खे पंहिंजा दीदार कराया। सुभान अल्लाह। जॾहिं दुख अचनि त दिलगीर न थींदा वञो, गम अचनि, यार रुसी वञनि, पंहिंजा पराया थी वञनि, जॾहिं पंहिंजनि खां ईज़ाव मिलनि, जॾहिं ॻोठ वारनि जूं तकलीफ़ूं मिलनि, जॾहिं बिरादर वारनि जे तरफ़ां ईज़ाव मिलनि, ओ अदा ओ ककड़ वारा दिलगीर न थींदो वञ। जॾहिं दुखनि जी इंतहा थींदी आहे तॾहिं रब जे रहमत जी बि वॾ फुड़ी बारिश वसंदी आहे। मुझे मुर्शिदन करीमन इन सॼी ॻाल्हि खे हिकिड़े शेर में आंदो आहे। हज़ारन गमन में ॾिनुम मुस्कुराए, सजण ताईं सिरड़ो छॾियो थम सहाए, पंहिंजे साईं ताईं सिरड़ो छॾियो थम सहाए। हज़ारन गमन ॾिनुम मुस्कुराए, सजण ताईं सिरड़ो कई नाहे किस्मत असां सां सतारी, नसीबन में नाहे वटी वसुलवारी। सुना दिलबर साईं वेठुस कंधड़ो अॼु निमाए, हज़ारन गमन ॾिनुम मुस्कुराए, सजण ताईं सिरड़ो। कौन सुभान अल्लाह। ॻाल्हि नथी वणे बेटा। सुभान अल्लाह। दुख अचनि, ईज़ाव अचनि, पोइ दिलगीर न थींदा वञो, सम्झंदा वञो त अॼु दुख आया आहिनि त ई छो थो सुखनि जो सिज निकिरे। सुभान अल्लाह। जेॾी महिल मके वारनि ईज़ाव ॾेई दंग कया, ईज़ावन जी इंतहा करे छॾी, पोइ उन महिल रब पंहिंजे हबीब खे पंहिंजा जलवा पसाए। हिननि दुखनि जो सिलो इहो मिलियो जो मुस्तफ़ा ते रब जे दीदार जा दर खुलिया। न रुगी रब जे दीदार जा दर खुलिया, बल्कि सॼी कायनात जो सैर करायो रब पंहिंजे हबीब खे। कीअं जो मदीने वारे साईं खे रब फरमायो, ओ महबूब हीअ सवारी जन्नत जी बुराक अथई, हे मुंहिंजो जिब्रील अथई, हे मीकाईल अथई, हे मलाइक अथई, हिननि जी फौज जे झुरमट में तूं अॼु कायनात हली घुम। जिॾे वींदे हर तरफ़ तोखे तुंहिंजा गुलाम नज़र ईंदा। सुभान अल्लाह। जेॾीमहिल महबूब मके खां निकिता, ज़मीन जा सैर कयनि, ॿिए पासे रब फरमायो नबियनि जे रूहनि खे, ओ नबियो पंहिंजी मज़ारुनि मां निकिरो, मस्जिद अक्सा में हली गॾु थियो। छाजे लाइ? जो मुंहिंजो नबी थो अचे। सुभान अल्लाह। ॻाल्हि ॾाढी भली सम्झाइण जी आहे। तव्हां शायदि न ॿुधी हुजे पर अॼु तव्हांखे सम्झायां थो। सुभान अल्लाह। मदीने वारा साईं जेॾी महिल मेराज ते विया त हिन जिस्म सां गॾु विया। जेको जिस्म अतहर हुयनि न, मदीने वारे साईं निंड में या ख्वाब में या दीदार न कया। मेराज ख्वाब में न थियो, रूह खे मेराज न थियो, बल्कि मदीने वारे साईं खे हिन जिस्म सां गॾु सफ़र। सुभान अल्लाह। नबियनि जे रूहनि खे हुकुम मिलियो, अचो मज़ारुनि मां छॾे, मज़ारुनि मां निकिरी अचो मस्जिद अक्सा में। सभु नबी मस्जिद अक्सा में, मदीने वारा साईं पंहिंजे जिस्म सूदो अचे मस्जिद अक्सा में। ॻाल्हि सम्झिजो पुट, रूह लतीफ़ हूंदो आहे, रूह रोशनी आहे। जीअं बल्ब थो ॿरे न, रूह लतीफ़ आहे, कंहिं शइ में क़ैद नथो थी सघे। रूह लतीफ़ आहे, जिस्म सख्त आहे।
जिस्म में का शइ आर पार थी तो जिस्म खत्म थी तो रूह मां का शइ आर पार थी वञे तो कुछ कोन थींदो। ॻाल्हि समझ में आयो? मदीने वारे साईं के रब फरमायो महबूब हलिया मस्जिद अक्सा होॾे नबीअन जे रूहन के हुकुम मिलियो तव्हां सभु अचो मस्जिद अक्सा। रूह आया तो महबूब जो रूह वञे हा न, पर रब फरमायो न ओ मुंहिंजा महबूब तूं हिन जिस्म सां गॾु अच, तुंहिंजो रूह वॾे शान वारो आ। ओ महबूब तुंहिंजो रूह पाकीज़ आ, तुंहिंजे रूह जो त को मुक़ाबिलो ई कोन्हे, तुंहिंजो जिस्म ई काफ़ी आ। छाजे लाइ असां अहले सुन्नत वारनि जो अक़ीदो आ मदीने वारे साईं जो जेको जिस्म आ उहो दुनिया में सभिनी खां वधीक भलो जिस्म आहे। सुभान अल्लाह। जीअं रूह दिता न सकता हिन जो पाछो थींदो, पर हे बल्ब आ, बल्ब जी रोशनी आहे, हिन जो पाछो किथे ॾिठो अथव? ॾिसो बल्ब हूंदो आहे न, बल्ब उन ते हिकिड़ी सन्ही शीशे जी चादर चढ़ियल हूंदी आहे, रोशनी थींदी आहे त उन मां चादर जो सायो किथे बि नज़र न ईंदो। जेका शीशे जो माना खोल चढ़ियल हूंदो आहे उनजी तव्हांखे किथे बि रोशनी तो पाछो नज़र न ईंदो। भित जो पाछो थींदो, तुंहिंजे जिस्म जो थींदो। लतीफ़ शइ जेतिरी लतीफ़ हूंदी, जेतिरी लतीफ़ हूंदी ओतिरो उन मां रोशनी किरास कंदी आहे, उन जो सायो न थींदो आहे। मुंहिंजे नबीअ सोने जो जिस्म रब एॾो त लतीफ़ बणायो, एतिरो त लतीफ़ बणायो जो मदीने वारे साईं जे जिस्म जो बि पाछो कोन थियो। सख़्त हुजे हा त पाछो थिए इंसान जो जिस्म जो अंदर जेको रूह आहे उन जो त पाछो कोन थो थिए, पर मदीने वारे साईं जो रूह त वॾी शइ आहे, उन जे जिस्म जो बि पाछो रब कोन कयो। तव्हां छा था सम्झो? जिस्म जो इहो कमाल आहे त रूह जो केॾो वॾो कमाल हूंदो। सुभान अल्लाह। जिन महिल महबूब आया त सभु नबीअन जा रूह उते गॾु थिया, उन्हनि खे रब जे हबीब नमाज़ पढ़ाई, दुनिया वारनि खे ॿुधाई त दुनिया वारो ॿुधो ॿुधो ॾिसो हे मुंहिंजो महबूब आहे जंहिंजो जिस्म एॾो बाकमाल आहे जो नबीअन जे रूहनि खे बि इमामत थो कराए पियो। हिन जो जिस्म अहिड़ो त लतीफ़ आहे जो हिननि जे रूहनि खां वधीक मुंहिंजे नबीअ जो जिस्म मूंखे प्यारो आहे। तॾहिं त असां चवंदा आहियूं कोई मिसल नी ढोलण दी, कोई मिसल नी मदनी दी, चुप कर मेरे अली इथे जा नयो बोलण दे। वरी ॿी ॻाल्हि बि सम्झायांव, ध्यान मूरे करे तो समझाया। सुभान अल्लाह। मदीने वारे साईं के अल्लाह बुराक ते वठी, चाहते बुराक ते वठी। बुराक लफ्ज़ बर्क जो निकतल आहे, बर्क मां निकतो आहे। बुराक माना बर्क माना हिकड़ी रोशनी, बुराक माना लखे किरोड़े रोशनी। मदीने वारे साईं के जे सवारी ते सवार कयो वियो न, उहो लखे किरोड़े रोशनियुनि जो मजमूओ हो। अहिड़ी सवारी हुई जेका लखे किरोड़े रोशनियूं गॾु कजनि त उहा हिकड़ी थी थिए। सुभान अल्लाह। उन रोशनी जी रफ़्तार इहा जो असां सिज ताईं पहुचूं त असांखे कई साल लॻनि, पर सिज मां निकिरे थी रोशनी त हेसि ताईं पहुचंदे 7-8 मिंट था लॻनि। 1000 किलोमीटर जो मुफ़ासिलो आहे। 1000 किलोमीटर इहा रोशनी वञे मथां निकिरे थी त हिते पहुचे। मदीने वारे साईं जेके सिज ॾिसो था न, हिन जहिड़ियूं कई रोशनियूं गॾु कजनि, उन ते सवार थी महबूब अर्शन ते विया। सुभान अल्लाह। पर महबूब खे अल्लाह सवारी ॾिनी। हाणे ॻाल्हि जेका सम्झायां त उन खे सम्झण लाइ मूंखे वॾी महिनत करणी पई। मदीने वारे साईं खे अल्लाह सवारी ॾिनी।
दुनिया वारा था चवन त पुट ये दुनिया वारा इन दुनिया के सॾिबो आहे असबाब वारी दुनिया। हिन में हर शइ जो को न को सबब आहे। मिसाल असांखे बुखार थी पियो त उन जे लाइ कटकी फोटो खाइणो पवंदो। असांखे केॾे वञिणो पवंदो त सवारी ते सवार थियणो पवंदो। मिसाल मोबाइल आहे ॻाल्हायूं था त मोबाइल जो बि लोड हूंदो त वींदी न पवंदो। हर शइ जो सबब आहे। अख ॾिसे थी त इन में रोशनी आहे, रोशनी आहे त इन अख जे अंदरि का बीनाई जो अंदरि जुज़ा आहिनि तॾहिं त ॾिसे थी। ज़बान ॻाल्हाए थी त ज़बान में ताक़त आहे तॾहिं ॻाल्हाए थी। ॻाल्हि सम्झो था दुनिया सबब जो जहान आहे। हिन दुनिया में जेकॾहिं को चवे त बिना कंहिं सबब जे बिना कंहिं महिनत जे मूंखे का शइ मिले, ईअं कोन थींदो। हिन दुनिया में जो कुझु तव्हांखे मिलंदो उहो महिनत सां मिलंदो। ॻाल्हि सम्झिजो मुंहिंजी। हिन दुनिया में उहा जन्नत आहे जंहिंमें तव्हांजे दिलि में ख़्यालु आयो त तव्हांखे पखी हवा में उॾामंदो थो वञे, ख़्यालु आयो त उहो पखी कटिजी भुॼी तरे तुंहिंजे साम्हूं अचे थो। उहो जन्नत आहे जो दिलि में ख़्यालु अचे त तुंहिंजे साम्हूं अची वेंदी उहा शइ। पर हीअ दुनिया आहे सबब वारी दुनिया। छाजी? कहिड़ी? हिते तव्हां वटि जेकॾहिं तोखे पखी खाइणो आहे त तोखे मार्केट वञिणो पवंदो। पखी मारण वारो तलाश करणो पवंदो। कुकड़ खाइणो आहे त कुकड़ वारे दुकान ते वञिणो पवंदो। उन खां कुकड़ कोहराइबो, गोश्त खे कटराइबो, घर खणी अचिबो, फ़क़ीराणी खे ॾिबो, फ़क़ीराणी हुनखे बोड़ में रधींदी। बोड़ ठलो कोन ठहंदो, उन में पाणी पवंदो, गिहु पवंदो, मिर्च मसाला पवंदा। सम्झो या न सम्झो? हाणे असां वटि असांजा हालात थोरा, असांजी क़ौम जो नज़रियो थोरो ख़राब थी हलियो। असां वटि भोपनि जो जहान आहे, तावीज़नि जो जहान आहे। साईं तावीज़ ॾिजांइ, वज़ीफ़ो को ॾे त मूंखे इहा माई मिली वञे। महिनत न कर साईं, तावीज़ ॾे त हे कमु थी पवे। अब ईअं कीअं थींदो? जो वहे सो लहे। साईं बीमार थियो फीणो रख त मां सही थी वञा। तोखां वधीक कमाल में मदीने वारो साईं आहे। मूंखां वधीक कमाल में मदीने वारो साईं आहे। मदीने वारे साईं खे अल्लाह ताला जेॾी महिल सफ़र ते पियो मोकिले, महबूब करीम ज़बान सां चवना थी वञे हा न। महबूब त उहे पावर वारा आहिनि, कुवत वारा आहिनि। हीअं आंगुर जो इशारो कनि त चंड ॿध थी वियो। ताक़त हुई न महबूब खे। ईअं महबूब हलियो वञे छा थिए सां? ॻाल्हि सम्झो था हले नथा सम्झो? पर दुनिया वारनि खे रब ॿुधायो त हीअ दुनिया हिते बिना सबब जे को बि कमु न थींदो। ऐं हर सबब हर कम जे लाइ वक़्तु मुक़ररु आहे। हर शइ जे लाइ उन जो ज़रियो मुक़ररु आहे। साईं अबा वञी दवा करा, या को असांजो को आलिम, को सूफ़ी, को बुज़ुर्ग, को अल्लाह वारो कंहिं डॉक्टर वटि ॾिसंदा हल भेण पाण ॿियनि जो इलाज कंदो थो ते पीणा रखंदो थो ते। ऐं मदीने वारा साईं बीमार थी रहा त तबीब वटि वेंदा। इहा त सुन्नत आहे न। बीमारी आहे त उहा अल्लाह ताला उन जे लाइ दवा ठाही। का बीमारी पीणे सां बि शिफ़ा अल्लाह ॾे थो। दुआ सां बि दुआ रद्दुल बला, दुआउनि सां मुसीबतूं बि टरी थी वञनि। पर दुनिया में सबब खे अल्लाह अहमियत ॾिनी आहे। हीअ दुनिया में हिन ज़िंदगी में तव्हांखे जीअणो आहे त तव्हां उन जे लाइ महिनत करो। महिनत जेको कंदो, मज़दूरी कंदो, वहंदो सो लहंदो। जंहिंजो पघर वहंदो न, पघर वहाईंदो त उनखे क़दुरु बि पवंदो। यार हीअ हेॾी नेमत जेका मिली आहे ईअं थोरी मिली आहे, वरी मुंहिंजी जफ़ाकशी थियल आहे। पोड़े पीउ खां पुछ त तोखे हिन मक़ाम ते कीअं उन पहुचायो। ॻाल्हि सम्झो था हले नथा सम्झो? दुनिया वारनि खे रब ॿुधायो पिए त मुंहिंजो नबी हीअं आंगुर जो असां बि आया या रसूल अल्लाह, पाणी खुटी विया, पाणी असांखे ॾे। असां बि आया। साईं करीमन फरमाए भला पाणी अथव? असाबनि खे फरमान पाणी अथव? सभिनी जो या रसूल ॿियो त कोन्हे, हिकिड़े प्याले में ज़रड़ो पाणी जो पियो आहे।
थोड़ो पानी आ साईं फरमा खणी अचो साईं उन पानी में आंगुरियूं विझी ये हथ सिधो कयो हथ सिधो कयनि त हर आंगुर में पानी जी छाड़ वहण सुभान अल्लाह पर उन पानी जे लाइ महबूबन करीमन पानी के घुरायो प्याले के घुरायो ये डायरेक्ट महबूब कना तो करे पे सघिया न करे करे पाण ते भरोसो बि रखो करे अल्लाह जे मथां एतमाद बि रखो रुको हुन जी वहम में अचे पिया हो तो रात जो निंड में नथी अचे टिक्की तो खाते निंड थी अचे अदा जे करे रब जे मथां भरोसो रखंदे ऐं रब जे ॾिनल राह ते हलंदे त छो कोन तुंहिंजे लाइ दर खोलंदे ॻाल्हि सम्झ में आयो डॉक्टर ॾे वञणु बीमारी आहे त तोखे डॉक्टर ॾे वञणो पवंदो कर्ज़ वठणो अथई त कंहिं मालदार ॾे वञणो पवंदो इहे सबब ठाहिया आहिनि अलाह हिते हुते हर मर्ज़ जा जो मर्ज़ अलाह ठाहियो आहे त उनजी दवा बि ठाही आहे दवा जे लाइ पंध बि करणो पवंदो महिनत बि करणी पवंदी सफ़र बि करणा पवंदा घर वेठे कम न आहिनि थींदा जेको टोटरी हूंदो आहे न उहो चवंदो बसि मोला हिते जो हिते जे मिले हा त महबूब मको थोरे छॾे मदीने वारे साईं मको छॾियो मदीने आया जंगुनि ते विया जिहाद ते विया मदीने वारे साईं पंहिंजे असहाबनि ते महिनतूं कयूं उन्हनि खे तरबियत ॾिनी सेखारियो दुआ सां कनि हा त करे पिया सघनि मके वारनि ईज़ा ॾिना तकलीफ़ूं ॾिनियूं पर मदीने वारा साईं बददुआ ॾियनि हा त उन्हनि खे हलाक करे सघिया पिया न जंग ते वञण खोद में तीर लॻण महबूब जो ॾंद मुबारक शहीद थियण यो सब मालूम तो थे तो मेहनत है न जहान में हर शे जे लाइ मेहनत करणी आहे घर वेठे का बि शइ कोन थींदी इहो दिमाग़ मुबारक मां ख्यालड़ो कढी छॾियो ऐं कमु करणो आहे त करणो ॻाल्हि सम्झ में आयो अल्लाह ताला मेराज पे करायो पंहिंजे नबीअ खे त उन जे लाइ सवारी मोकिलियईं महबूब ईअं हलिया वञनि हा त महबूब खे इख्तियार हो ताक़त हुई कमाल हुयो रब जो महबूब ऐं थलो महबूब पाण थोरी पियो वञे वठी बि अलाह पियो वञे अलाह चाहे हा त हिकिड़ी राति जे थोरे हिसे में सॼी दुनिया जो सैर करे आयो काइनात सॼे जो सैर करे आयो अर्श कुर्सियूं ॾिसी आयो त दर जी कुंडी त लुॾी पए न ॿियनि जे लाइ देर इहा हुई मुस्तफ़ा लाइ सफ़र वक़्तु एॾो अलाह वसीउ करे छॾियो हुयो अलाह वटि त देर कोन्हे न अलाह करण ते अचे सभु कुझु करे थो सघे पर दुनिया वारनि खे ॿुधाई त मां पंहिंजे महबूब खे सवारीअ ते थो वठी महबूब खे सैर कराईंदुसि त सवारी बि ॾींदोसांसि वो महबूब जेॾीमहिल सवारीअ ते सवार थिया त उहा सवारी बि अहिड़ी जो जिथे उन जी दीद पवे उते उन जी विख पवे सुभान अल्लाह हिकिड़े तरफ़ सवारीअ जी रफ़्तार जो कमाल इहो आहे जो हीअं ज़मीन खां वञे थी सतन आसमाननि खे लताड़े सिदरतुल मुंतहा ते भी पहुचे बे तरफ उहा साॻी सवारी मुस्तफा सुणे के रब अहिड़ो इख्तियार ॾिनो जो हीअं वञनि था त क़ब्र में मूसा कलीमुल्लाह बीठो आहे महबूब ते दुरूद थो पढ़े पियो सलाम थो पढ़े पियो महबूब ॾिसनि बि था ॿुधनि बि था ऐं महबूब था चवनि त ॻाढ़ी मिटीअ जे दड़े जे अंदरि ॾिठुमि त मूसा कलीमुल्लाह बीठो हिकिड़े तरफ़ सफ़र जी स्पीड इहा आहे जो जिथे उनजी दीद थी पवे उते उनजी विख थी पवे ॿिए तरफ़ मुस्तफ़ा जे लाइ उहा साॻे सफ़र खे रब अहिड़ो बणाए छॾियो जो हर शइ जे ज़र्रे ज़र्रे खे महबूब हिननि अखियुनि सां ॾिसनि बि पिया मोटी आया अच्छा ऐलान फरमाए त मां अॼु मेराज करे आयो आहियां अर्श कुर्सियूं सभु ॾिसी आयो आहियां मके वारनि चयो त भला तव्हां ॾिसी आया आहियो निशानी त ॾियो मदीने वारे साईं फरमाए तव्हांजो फिलाणो काफ़िलो जेको सफ़र जे लाइ तव्हांजे कारोबार जे लाइ वियो हो वापार लाइ उहो घुमंदे ॾिठमि फिलाणी जॻह ते पहुतो उन्हनि जो उठ गुम थी वियो फिलाणे पासे उहो उठ खणी ॻोल्हण विया
उन्हनि खे मूं मुहम्मद करीम सलाम कयो ऐं उन्हनि खां पुछजो न मुंहिंजो सलाम ॿुधी उहो परेशान थी विया त अरे हे त मिठे मुहम्मद करीम जो आवाज़ आहे किथे मको किथे असां हे कीअं था आवाज़ ॿुधूं पिया जेमल वो काफ़िले वारा मोटिया त उन्हनि सभिनी जो हाव यार असां वाकई इहो आवाज़ ॿुधो हुअसि असां सभु परेशान थी वियासीं त इहो मुहम्मद मिठो आहे किथे असां ॾिठो त कोन ॻाल्हि सम्झायांव हुननि चयो त असां ॾिठो त कोन मदीने वारे साईं पर हूं त ॾिठो मान ॻाल्हि सम्झजाए ॻाल्हि सम्झाइण वारी आहे जे अख महबूब न ॾिठो उहा मञण वारी कोन हुई जे अख मञण वारी हुई उन महबूब अबू जहल आयसि ओ अबू बकर जी अबू बकर अॼु तुंहिंजे नबीअ त वाह जी ॻाल्हि कई आहे साईं अबू बकर फरमा कहिड़ी जी तुंहिंजो नबी थो चए अॼु अर्श ॾिसी आयो आहियां जन्नत ॾिसी आयो आहियां त अबू बकर चयो त ओ अबू जहल तुंहिंजी अख ॾिसण वारी कोन्हे मां गवाही थो ॾियां त मुंहिंजो नबी इहो सचो हुनजो फरमान सचो मञण वारी अख त बिना ॾिठे बि चवंदी आहे त इहो महबूब आहे सम्झ में आयो सुभान अल्लाह जेमल महबूब उसरिया सफ़र ते त रब फरमायो त सुभानल्लज़ी असरा बिअब्दिही लैला सुभान अल्लाह पुट सुभान अल्लाह तॾहिं चवंदा आहियूं जॾहिं अणहूं त ॻाल्हि थी पवंदी आहे पर हे कम त थियणो ई कोन पर थी पियो वाह वाह सुभान अल्लाह थी वियो तकरीर कंहिंजी ॿुधंदा आहियूं ॻाल्हि जेमल ॿुधंदा आहियूं हैरत मां चवंदा आहियूं सुभान अल्लाह ईअं बि थी सघे थो रोज़ हिकिड़े खे ॾिसींदो त तूं हुनखे चवंदे दादा सुभान अल्लाह वाह जो मुंहुं ते जंहिंखे रोज़ ॾिसी त हुनखे कीअं चवंदे सुभान अल्लाह मुर्शिद जो दीदार करी चवंदे सुभान हैरत मां मोहब्बत मां अंदर जे आवाज़ सां माण्हू चवंदा सुभान अल्लाह या लिल अजब अजीब ॻाल्हि सुभान अल्लाह जेमल महबूब जे मेराज जी ॻाल्हि हली त रब फरमाए सुभान अल्लाह मेराज जी शुरूआत रब थो करे सुभान अल्लाह ईअं त थी कोन थो सघे जेको कम मुंहिंजे नबीअ कयो सुभान अल्लाह ईअं त थी कोन थो सघे जो ज़मीन वारो अर्शन ते वञे थी कोन थो सघे पर मुंहिंजो नबी करे आयो आहे सुभान अल्लाह जेमल महबूब सिदरतुल मुंतहा ते पहुता न त उते जिब्रील अमीन पंहिंजी असली सूरत में महबूब खे पंहिंजो पाण पसायो हुयो जिब्रील जा पर हिन उन्हनि खे खोलियईं जेमल हकीकी चेहरो जिब्रील जो महबूब ॾिठो न उन महिल रब फरमायो सुभान अल्लाह जिब्रील खे महबूब ॾिठो सुभान अल्लाह मलाइकनि खे महबूब ॾिठो सुभान अल्लाह जन्नत खे हिन अखियुनि सां महबूब ॾिठो सुभान अल्लाह समझो था या नथा समझो जेॾी महिल हैरत जी इंतहा थींदी आहे उन महिल ज़बान मां निकिरंदो सुभान वाह 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 ईअं बि थी सघे हाय 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 सल्लल्लाहु अलैहि या मिली मदनीअ खे मुख्तारिया सारे आलम ते सरदारिया मिली मदनीअ खे मुख्तारिया साईं सारे आलम ते सरदारिया वो मिली मदनीअ खे वो अव्वल आ वो आखिर आ वो तैयब आ ताहिर आ ओ ज़ाहिर आ वो बातिन आ सभनीअ ते आ पिरिय
सरदारी मिली मदनीअ खे सुभान अल्लाह जिथां हो तो हलियो सर सुरहा थिया मथा ककरन सैयद साया कया ओ मिली हजर शजर पिरी पेश पया झुकी अगियां खलकत सारिया मिली मदनीअ खे सिदरतुल मेराज जे लाइ आया मस्जिद अक्सा में त हर नबी महबूब जे अॻियां झुकिया बीठा सभिनी ने चयो सुभान अल्लाह हेड़ो शान मान मर्तबो मकाम इज्जत रिफ़त अल्लाह कंहिंखे न ॾिनी सुभान अल्लाह मुस्तफा वाह वाह तो के रब नवाज़ियो सुभान अल्लाह जेॾी महिल महबूबा अर्शन ते पहुता सिदरतुल मुंतहा ते त रब फरमायो इज़ यग़शा सिदरत मा यग़शा जिन में सिदरा जे वण खे कंहिं ढकण वारे ढके छॾियो हुयो मलाइकनि जा हुजूम गॾु थी विया हुया मलाइकनि महबूब खे ॾिसी चयो हो सुभान अल्लाह वाह जी सरदारी रब तोखे ॾिनी आहे ओ मुस्तफा वाह वाह जो रब तोखे ताक़त ॾिनी वाह वाह तोखे सरदारी ॾिनी असां नूर वारी मलाइक बि तुंहिंजे अॻियां झुकूं था पिया वाह वाह सोना तोखे रब मुख्तियार बणायो सुभान अल्लाह चओ न सुभान अल्लाह हाय 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 मुंहिंजे मुर्शिदनि करीमनि जो शेर आहे त मिली मदनीअ खे मुख्तारी ईअं त हर कंहिंखे कोन थो इख्तियार मिले न जो महबूब अर्शन ते पहुता हाणे रब जे क़ुरान फरमायो महबूबन करीमन फरमायो त मां अॻिते हलियुसि सिदरतुल मुंतहा माना इंतहा वारी जॻह सिदरा का हेठ सब मखलूक आहे सिदरा खां मथे रुगो रब ई रब जा जलवा है मथे आलम अमर आहे हेठ आलम खल्क आहे खल्कत वारी हर शइ हेठ आहे जेॾी महिल महबूब मथे हलिया त जिब्रील अमीन बीठो साईं फरमायो हल जिब्रील अॻिते हल सुभान अल्लाह मुंहिंजी बस अथई साईं मुंहिंजी बस अथई एते तूं वञ तूं ॼाण तुंहिंजो रब ॼाण सुभान अल्लाह महबूब जेकॾहिं न वार जे ज़र्रे बराबर बि मथे हलियुसि मां रब जे नूर में सड़ी वेंदुसि सुभान अल्लाह सुभान अल्लाह जेॾी महिल महबूब मथे हलिया त जिब्रील बि हेठि मीकाईल बि हेठि अबू बकर बि हेठि उमर बि हेठि सुनो अली बि हेठि नबीअ बि हेठि वलीअ बि हेठि अल्लाह जी हड़ई मखलूक बि हेठि मलाइक बि हेठि महबूब विया मथे रब फरमायो त हाणे महबूब सुम दना मुंहिंजे वेझो थी महबूब मुंहिंजे वेझो थी साईं दा फरमाइनि त हिकिड़ो वक़्तु अहिड़ो आयो जो मूंखे रफ़ रफ़ जी सवारी ॾिनी वई उन ते सवार तख़्त हुयो उन ते सवार थियुसि पोइ उहो रफ़ रफ़ बि रुकिजी वियो पोइ अहिड़ी जॻह ते वियुसि जिते हर तरफ़ नूर ई नूर हुयो जिते नज़र पियो कयां त रब ई रब जा जलवा ई जलवा हुया नूर ई नूर सुभान अल्लाह सुभान अल्लाह उते जो पहुतुसि त उन महिल आवाज़ ॿुधण में आयो त महबूब थोरो तरस साईं फरमायो हींअर रोशनी ॾिसी हर तरफ़ नूर ॾिसी मूंखे ख़ौफ़ महसूस थियो त उन महिल हिकिड़ी रिवायत आहे त अबू बकर सिद्दीक़ जो महबूबन आवाज़ हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ जे आवाज़ खे ॿुधनि त महबूबन खे रब फरमायो ओ महबूब तरस हाणे रब तुंहिंजे वेझो थो सुभान अल्लाह तूं मके खां हले मदीने मदीने खां हले अक्सा अक्सा खां हले सॼी दुनिया ॾिठई तो मथे अर्शन ते वए पहिरियों आसमान ॿियो आसमान टियों चोथों पंजों छहों सतों जन्नत ॾिठई दोज़ख ॾिठई सभु छॾे तूं मूंडे आयो ही न तूं मुंहिंजे वेझो थियो ही न हाणे महबूब तरस माथो वेझो थिए सुभान अल्लाह सुम्मदना पोइ रब वेझो थियो वरी महबूब वेझो थियो अबू बकर जे आवाज़ में ॿुधई त रब फरमाए महबूबा वेझो थी साईं फरमाए जेॾी महिल अबू बकर जे आवाज़ में रब मूंसां ॻाल्हायो त मां उन महिल मुंहिंजी ख़ौफ़ तन्हाई वहशत दूर थी वई हली
पोइ जेॾीमहिल मां महबूब रब जे वेझो थियसि ॿी रिवायत आहे त जेॾीमहिल रब मूंसां कचहरी कई त अलीअ सुहिणे जे आवाज़ में कचहरी सुभान अल्लाह सुभान अल्लाह जेॾीमहिल महबूब वेझा थिया रब वेझो थियो अञा वेझा थिया वेझा थींदा विया तव्हांजो क़ुरान फरमायो सुम्म दना फतदल्ला फकान काब कौसैनी औ अदना जीअं ॿ भाकुर मिली वेंदा आहिनि इन खां बि वधीक वेझा थिया फकान काब कौसैनी औ अदना फऔहा इला अब्दिही मा औहा मा कज़बल फुआद मा रआ अफतुमारूनहु अला मा यरा महबूब वेझो थियो पोइ हिक ॿिए सां ॻाल्हायनि हिक ॿिए सां कचहरी कयनि हिक ॿिए सां रूह रिहाण कयनि पोइ महबूब वापसि हेठि लथो अफतुमारूनहु अला मा यरा तव्हां मुंहिंजे महबूब सां झगड़ो था कयो महबूब सां विढ़ो था महबूबनि करीमनि खे चओ था त कीअं थींदो अफतुमारूनहु अला मा यरा तव्हां चओ था त कीअं मुस्तफा ॾिठो मां रब थो चवां महबूब वरी मूंखे ॾिठो हिकिड़ो दफ़ो था चवां महबूब वरी मुंहिंजो चलो सुभान अल्लाह महबूब रब जे वेझा थिया करीब थिया त रब फरमाए महबूब हे 50 निमाज़ूं भई तोहफ़ो ॾेई खणी वञ उम्मत सुभान अल्लाह मोटिया 6 आसमान ते मूसा अलैहिस्सलाम अॻ में बीठो साईं कोन पढ़ंदो वारो कर घटाए साईं ने विया मौला मूसा बीठो चए तो कोन पढ़ंदो 5 घटियो वरी महबूब मोटी आया अफतुमारूनहु अला मा यरा ता झगड़ो था कयो त महबूब ॾिठो या न ॾिठो वलक़द रआहु नज़लतन उखरा वरी महबूब ॾिठो नज़लतन उखरा महबूबन वरी बि ॾिठो मूसा कलीम खां थी वरी वापसि मोटिया वरी रब जो जलवो ॾिठो वरी मोटी आया मूसा 40 थी वियो साईं कोन पढ़ंदो हज़रत मूसा सां चङे नमूने वाक़ुफ़ तव्हांजो महबूब वया मोटिया तव्हांजो 9 भेरा महबूब वया वरी मोटिया आख़िरी दफ़ो जेॾीमहिल जन्नतुल फिरदौस जन्नत वटि महबूब आया न त हीअं रब करीम पंहिंजे महबूब खे अलविदा करण जे लाइ जंहिंजो ज़िक्र हिन क़ुरान जी आयत में रब तो फरमाए अफतुमारूनहु अला मा यरा तव्हां झगड़ो था कयो त महबूब ॾिठो आहे या न ॾिठो आहे पंहिंजे रब खे मां रब तो चवां वलक़द रआहु नज़लतन उखरा महबूब वरी ॾिठो किथे ॾिठई इंद सिदरतिल मुंतहा इंदहा जन्नतुल मावा वटि जेमल महबूब पहुता त उन महिल कंध वराए हीअं पोयां ॾिठई त रब जो जलवो नज़र आयो रब फरमायो अलविदा महबूब हाय मेहमान ईंदो आहे न त उनखे छॾण जे लाइ दरवाज़े ताईं वञिबो आहे गलीअ ताईं वञिबो आहे रोड ताईं वञिबो आहे बस में वेहारण जे लाइ वञिबो आहे उहो मीज़बान कहिड़ो जेको मेहमान जो क़दुरु न करे मीज़बान कहिड़ो जो पंहिंजे आयल तॾे ते आयल मेहमान जो एहतराम न करे इहा त तुंहिंजी मुंहिंजी रस्म ऐं रवाज आहे पर हे त काइनात जे रब जो मामूल आहे रब जी ॻाल्हि आहे महबूब मोटिया त वापसि जेॾीमहिल सिदरतुल मुंतहा ते पहुता जन्नत मावा वटि पहुता रब करीम फरमाए त आख़िरी में अलविदा कयो हेठ महबूब मोटी आया दुनिया ते वापसि आया त रब फरमायो त मुंहिंजे महबूब खे मतां सम्झो त मूंखां धार मतां सम्झो त मूंखां धार मुंहिंजो महबूब मूंसां गॾु वहुव माकुम ऐनमा कुंतुम को रब तव्हां सां गॾु आहे जिथे बि हुजो मुंहिंजो रब गॾु आहे जिथे बि हुजो पोइ जेॾीमहिल महबूबन करीमन वटि पहुता त इमाम नबहानी पंहिंजे जवाहिरुल बिहार जे अंदरि रिवायत आंदी आहे त मदीने वारे साईं फरमायो त मन रआनी फक़द रअल हक़ जे मूं मुहम्मद खे ॾिठो उन पंहिंजे रब खे ॾिसी हाय। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 101 102 103 104 105 106 107 108 109 110 111 112 113 114 115 116 117 118 119 120 121 122 123 124 125 126 127 128 129 130 131 132 133 134 135 136 137 138 139 140 141 142 143 144 145 146 147 148 149 150 151 152 153 154 155 156 157 158
चओ न सुभान अल्लाह। फरमायो त महबूबन करीमन फरमाया मन रआनी जे मूंखे ॾिठो फ़क़द रअल हक़ उन ॼण को हक़ खे ॾिसी वरितो रब खे ॾिसी वरितो। पर अॼु ॾींहं ताईं कंहिं इंसान अलाह खे नाहे ॾिठो। जंहिं ॾिठो आहे उहो मुस्तफ़ा नबीअनि खां रब जेॾी महिल वाइदो वरितो हो न त उन महिल नबीअनि चयो त मौला रब करीम खे मूसा कलीम अर्ज़ कयो मौला पंहिंजो दीदार करा रब अरनी पंहिंजो दीदार कराए। पर महबूब मोहम्मद मीर खे रब घुराए पंहिंजो दीदार कराए। मूसा कलीम खे ॿुधायो वियो त मुस्तफ़ा सुहिणे ॾिठो आहे तूं इनखे ॾिसी वठ। ईसा रूहुल्लाह खे ॿुधायो वियो त मुस्तफ़ा रब खे ॾिठो आहे तूं इनखे ॾिसी वठ। हाय 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 मूसा कलीमुल्लाह बि छहें आसमान ते तॾहिं अॻु ॾियो बीठो त महबूब रब जो जंहिं जलवो ॾिठो आहे उन महबूब जो त जलवो ॾिसां। जंहिं ॾिठो उन पंहिंजे शेर में चयो हुजे चेहरो अखियुनि आॾो मन ठार मिठल तुंहिंजो हुजे चेहरो अखियुनि आॾो सरदार पुंडल तुंहिंजो दम दम पियो कयां दिल सां ओ दम दम पियो कयां दिल सां दीदार सजण तुंहिंजो हुजे चेहरो अखियुनि आॾो मन ठार मिठल तुंहिंजो। जे महबूब ॾिठो न पोइ उन्हनि वरी छा चयो जे महबूब ॾिठो उन्हनि वरी चयो अखड़ियुनि में मुंहुं वसायो अखड़ियुनि में मुंहुं वसायो जानी जमाल तुंहिंजो मूंखां न मूर विसरी वहवा कमाल तुंहिंजो। वणी थो चवरायो यार अखड़ियुनि में मुंहुं वसायो ओ जाॾे खणा निगाहूं ताॾे आ तुंहिंजो जलवो जाॾे खणा निगाहूं ताॾे आ तुंहिंजो जलवो नाम तुंहिंजो माखी पुॼे न हलवो लख ईद जे बराबर वाकई विसाल तुंहिंजो अखड़ियुनि में मुंहुं वसायो तुंहिंजी रज़ा जा राणा पथो पयो पचाया तुझी रिफ़ातुनि जा गुण रोज़ गायो गाया तन मन में आ दिलबर साईं खे हर वक्त ख्याल तुंहिंजो अखड़ियुनि में मुंहुं वसायो। सुभान अल्लाह। महबूबन करीमन खे ॾिसण वारनि ऐं न ॾिसण वारनि जी जंग कल्ह बि हली पे अॼु बि हले थो। जिन महबूब खे ॾिठो न उन्हनि ॼण रब खे ॾिठो। अॼु बि तव्हांखे अलाह साईं कंदो त मदीनो ॾिसंदा सभई असां मदीनो ॾिसंदा। ख़ुदा जी इज़त जो कसम आहे जेॾी महिल न मदीने वञिबो आहे न मदीने में महबूबन करीम जे मवाज ते मवाज माना रूबरू दूबदू मिलण वारी जगह हाय हाय महबूब जे साम्हूं थी महबूबन करीम जे साम्हूं हथड़ा ॿधी अदब सां बीठो आहे। ख़बर त उन महिल तव्हांजी पुठीअ पोयां छा हूंदो आहे पुठीअ पोयां काबो हूंदो पोयां काबो हूंदो आहे अॻियां मुस्तफ़ा हूंदो आहे। सिंधीअ में चवंदा आहिनि जंहिंजी पुठ मज़बूत जंहिंजे पुठ ते कंहिंजो हथ हुजे न उनखे लहर न लोॾो हूंदो आहे। जेॾी महिल मुस्तफ़ा सुहिणे जे अॻियां हथड़ा वधी बीहंदा आहियूं पोयां काबो अची वेंदो आहे। काबे वारो रब हूंदो आहे। रब फरमाईंदो आहे ओ मुंहिंजे नबीअ जे अॻियां हथड़ा ॿधी बीहण वारा घबराए न तुंहिंजे पुठियां मां अल्लाह पाण आहियां।
तू मुझे नबी जे अॻियां हथड़ा ॿधी बीठो ई तू दिलगीर न थी मुझे नबी जे अॻियां बीठो ई न तुंहिंजे पुठियां मां अल्लाह पाण बीठो हाय 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 ओ दिलड़ी दिनम जा तोखे साईं दिलड़ी दिनम जा तोखे या वापस वरण जी नाहे सिर जो कयो मुसोदो हाजत कुछण जी नाहे दिलड़ी दिनम जा तोखे मुंहिंजा मदनी दिलड़ी दिनम जा तोखे मुंहिंजा सैयद दिलड़ी दिनम जा या वापस वरण जी नाहे सिर जो कयो मुसोदो हाजत कुछण जी नाहे दिल पंहिंजे नबीअ खे ॾे पंहिंजे नबीअ खे दिल ॾे पंहिंजे महबूब खे दिल ॾे अड़े दुनिया वारनि जे पोयां केतिरो भॼंदे दुनिया जी चिटवी चमड़ीअ जे पोयां अछी चमड़ीअ जे पोयां केॾो भॼंदे पुट इहा अॼु आहे अॼु जवानी आहे सुभाणे कुरान पईंदी इहा हुस्न जमाल इते फना थी वेंदो दिल लाइणी थी आमिना जे लाग सां त लाए मुंहिंजे पिरीअ सां मोहब्बत रखे त ॾिस ख़ुदा जी इज़त जो कसम जेको मुस्तफ़ा सां जुड़ी वियो सो जग सां जुड़ी वियो हाय हाय जंहिंजे पोयां महबूब थी पियो जेको महबूब सां रलिजी वियो त मां तव्हांखे ॿुधायो त महबूब जे साम्हूं हथड़ा ॿधी बीह त पोयां काबो थी पियो पुठीअ पोयां काबो अॻियां ॿुधा त सही त पोयां बाक़ी बचो छा कहिड़ो ॾुख तोखे ॾुख ईंदो कहिड़ो ईज़ाउ तोखे ईज़ा ईंदो जे महबूब अॻियां हुजे रब जो पुठीअ पोयां हथ हुजे हाय अॻियां मुस्तफ़ा पोयां रब करीम केॾा न असां भागन वारा आहियूं जो नबी बि करीम मिलियो त मुस्तफ़ा सुहिणो त करीम मिलियो त रब बि करीम बसि असांजे दिलि लाइण जो वक़्तु आहे पुट जवानी अॼु आहे सुभाणे क़ुरान अॼु हयाती आहे सुभाणे मौत बि अॼु फ़कीर मोहम्मद हुसैन जे ईसाले सवाब वारी महफ़िल में आया आहियूं सुभाणे असांजी महफ़िल में केरु ईंदो सुभाणे असांखे बि मौत अचण वारो आहे पुट हिन हयातीअ ते भरवसो हिन हयातीअ में जेकॾहिं कुझु करिणो अथई न मिठे मोहम्मद खे राज़ी कर पंहिंजे नबीअ खे राज़ी कर जे मदीने वारे साईं खे राज़ी कई न अल्लाह कंदो त ॿई जान मोचारा अल्लाह तबारक व तआला असां सभिनीनि खे ईमान वारी दौलत नसीब फरमाइंदो मिठे मोहम्मद करीम जी मोहब्बत